अस्सलाम वालेकुम नादरीन, मेरान टीवी सां गॾु मां सैयद शमीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी सायरा सुमरो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। केपीके में पाक फौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जूं कार्रवायूं दहशतगर्दनि वटां अफगानिस्तान में अमरीका ऐं नेटो पारां छॾियल हथियार हथ M4 M16 समेत जदीद हथियार ऐं नाइट विजन गॉगल्स हथ ॿिया जदीद औज़ार भी दहशतगर्दनि वटां हथ आयल हथियारनि में शामिल। ज़रनि मूजिबि अमरीका ऐं नेटो अफगानिस्तान मां निकिरण वक़्तु उहे हथियार छॾिया हुआ। दहशतगर्द उहे हथियार पाकिस्तानी फोर्सिस खिलाफ़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत क़ौमी मालियाती कमीशन जो इजलास 4 दिसंबर ते सॾाए वरितो आहे। इजलास में नए NFC अवार्ड जी जोड़जक ऐं उहो जारी करण जे हवाले सां अहम फ़ैसिला थियण जो इम्कान आहे। इजलास में NFC जी मातहत कमेटी जोड़ण जे हवाले सां बि बहस कयो वेंदो, जंहिं दौरान चइनी सूबनि जा नुमाइंदा प्रेज़ेंटेशन पिणु ॾींदा। इलेक्शन कमीशन सोहेल आफरीदी खे अॼु ज़ाती हैसियत में पेश थियण खां छूट ॾेई छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि मुलाज़िमनि खे धमकियूं ॾियण वारे मामले जी ॿुधणी वज़ीर आला KPK जो वकील एडवोकेट अली बुखारी पेश। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त वज़ीर आला KPK जो हवेलिया में ख़िताब कयो, अॼोकी ॿुधणी जो हुकुम जारी कंदासीं। वज़ीर आज़म PIA जी निजकारी जे अमल खे तेज़ करण जी हिदायत करे छॾी। शहबाज शरीफ़ चयो आहे त समूरा मरहला शफ़ाफ़ तरीक़े सां मुकमल कया वञनि ऐं जहाज़नि जो अंग बि वधायो वञे। इजलास दौरान वज़ीर आज़म खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त PIA जी निजकारी लाइ 4 पार्टियूं प्रे क्वालिफाई थियूं आहिनि। जल्दी क़ौमी एयरलाइन जी निजकारी जे हवाले सां ॿोली लॻाई वेंदी। बनू में अमन कमेटी ऑफिस ते दहशतगर्दनि जो हमिलो, 7 ॼणा मारिजी विया। पुलिस इख़्तियारनि जो चवणु आहे त दहशतगर्दनि राति जे वक़्तु अमन कमेटी जे ऑफिस ते हमिलो कयो। मारिजी वियलनि में दानिश, कामरान, वलीउल्लाह, सफ़ियान, मोहम्मद नियाज़ ऐं नौमान शामिल आहिनि। आईनी अदालत जे चीफ जस्टिस अमीनुद्दीन चयो आहे त आइन जी तशरीह शफ़ाफ़ियत, आज़ादी ऐं ईमानदारी सां कई वेंदी। बुनियादनि हक़नि जो तहफ़ुज़ आईनी अदालत जी पहिरीं तरजीह आहे। पंहिंजे पैगाम में चीफ जस्टिस अमीनुद्दीन वधीक चयो आहे त वफ़ाक़ी आईनी अदालत जो क़याम असांजे क़ौमी आईनी जदोजहद में अहम अॻुवाई आहे। हर मामिलो आइन ऐं इंसाफ़ जे उसूलनि तहत उकलायो वेंदो। डोकरी वेझो ॿार जी ॻाल्हि तां झेड़ो, हिकु ॼणो क़तल, ॿियो ज़ख़्मी। ॻोठ गुलशेर चांडियो में चांडिया बिरादरी जे धुरनि में झेड़ो, फायरिंग में अजीब चांडियो मौक़े ते मारिजी वियो। संदसि भाउ मोहब्बत चांडियो ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।